सांगड़ में ईद उल अज़हा अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाइण लाइ सफ़ाई सुथराई ऐं सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु इन ई सिलसिले में डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद जी सदारत हेठि संदसि ऑफिस में अहम गजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें DSP सांगड़ लोंग ख़ान शर तमाम म्यूनसिपल ऐं टाउन कमेटियुनि जा चेयरमैन, असिस्टेंट कमिश्नर्स, असिस्टेंट डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जमशेद क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। गजाणी में DSP लोंग ख़ान शर चयो त सिक्योरिटी जे हवाले सां इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। 1424 एलकार्ड सिक्योरिटी ते मामूर कया विया आहिनि। कुर्बानी जे खलनि बाबति घर खाते जी हिदायतुनि ते मुकमल अमल कयो वेंदो। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। इन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर सारा जावेद लाॻापियल खातनि खे हिदायत कई त ईदगाहनि जी सफ़ाई सुथराई जा समूरा इंतज़ाम अॻुवाट ई मुकमल कया पिया वञनि ऐं कुर्बानी जे जानवरनि जे आलाइशुनि खे बर वक़्तु साफ़ करण लाइ पिणु इंतज़ाम मुकमल कनि। शहरनि खे अपील कई त हू म्यूनसिपल अमले सां ताउन कनि त जीअं शहर खे साफ़ सुथरो रखण में मदद मिली सघे। जॾहिं त समूरनि सरकारी अस्पतालनि में इमरजेंसी लागू कई वेंदी ऐं डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे ड्यूटी ते रहण जी हिदायत कई वई आहे। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर SSP ऐं समूरनि असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिसनि में कंट्रोल रूम क़ाइमु कया वेंदा त जीअं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे फ़ौरी मुंहुं ॾेई सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।